लोअर जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त हमाद जा मुजाहिद जहाद करे रहिया आहिनि। असां कॾहिं बि इसराइल खे न मञंदासीं। लोअर में ख़िताब कंदे हुन चयो त अमेरिका जिते चाहे थो बमबारी कंदो आहे। अमेरिका पंहिंजी मर्ज़ी जूं पॉलिसियूं असां ते मढ़णु चाहे थो। अमेरिका हिकु दहशतगर्द सियासत खे सपोर्ट करे रहियो आहे। 2006 में चूंडियूं थियूं त हमास जमहूरी तरीक़े सां कामयाबी हासिल कई। अमेरिका खे जमहूरियत बि पंहिंजी मर्ज़ी जी पसंदि आहे। अमेरिकी इहो आहे जंहिं हिरोशिमा ऐं नागासाकी ते न्यूक्लियर बम चलायो। हुन वधीक चयो त पाकिस्तान खे परॾेही मुदाख़लत न हुक्मराननि कब्ज़ो कयो आहे। हिकु नंढो तबिको आहे जेको अमेरिका जे आशीर्वाद सां हलंदो आहे। ही कहिड़ियूं पार्टियूं ऐं सियासतदान आहिनि जेके अमेरिका खां मदद चाहिनि था। अमेरिका खां मदद घुरंदड़ असांजा हुक्मरान नथा बणिजी सघनि। हुकूमत ऐं PTI जे विच में ॻाल्हियुनि जी हिमायत कयूं था। असां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराए त PTI इनकार करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।